वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे रोडनि ऐं घिटियुनि जी नईं सर तामीर बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मेयर मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। मुराद अली शाह चयो त बरसातुनि खां पोइ कराची जे रोडनि जी हालत ख़राब थी वई आहे। संदसि चवणो त मेगा प्रोजेक्ट जारी आहिनि, जंहिं करे ट्रैफ़िक जा मसइला पेश अची रहिया आहिनि। वॾे वज़ीर चयो त हू चाहे थो त शहर में हलंदड़ तरक़ियाती कम तेज़ कया वञनि त जीअं कि अवाम खे वधीक तकलीफ़ न थिए। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे रोडनि ऐं घिटियुनि जी नईं सिर तामीर बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, मेयर मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। मुराद अली शाह चयो त बरसातुनि खां पोइ कराची जे रोडनि जी हालत ख़राब थी वई आहे। संदसि चवणु हो त मेगा प्रोजेक्ट जारी आहिनि, जंहिं करे ट्रैफ़िक जा मसइला पेश अची रहिया आहिनि। वॾे वज़ीर चयो त हू चाहे थो त शहर में हलंदड़ तरक़ियाती कम तेज़ कया वञनि त जीअं अवाम खे वधीक तकलीफ़ न थिए। अहम ख़बर खां वाक़ई आगाह करे रहिया आहियूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे रोडनि ऐं घिटियुनि जी नईं सर तामीर बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मेयर मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। मुराद अली शाह चयो त बरसातुनि खां पोइ कराची जे रोडनि जी हालत ख़राब थी वई आहे। संदसि चवणो त मेगा प्रोजेक्ट जारी आहिनि, जंहिं करे ट्रैफ़िक जा मसइला पेश अची रहिया आहिनि। वॾे वज़ीर चयो त हू चाहे थो त शहर में हलंदड़ तरक़ियाती कम तेज़ कया वञनि त जीअं अवाम खे वधीक तकलीफ़ न थिए। अहम ख़बर खां वाक़ई आगाह करे रहिया आहियूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे रोडनि ऐं घिटियुनि जी नईं सर तामीर बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मेयर मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। मुराद अली शाह चयो त बरसातुनि खां पोइ कराची जे रोडनि जी हालत ख़राब थी वई आहे।